नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदा सिंध हुकूमत आलमी वबा करोना सबब ब्यूटी पार्लर्स, शादी हाल, मज़ारों और पार्कुन के वधिक बंद रखण जो फैसलो करे वरतो है। सिंध हुकूमत तरफा करोना SOPs के हवाले से नओं हुकुमनामो जारी करे छड़ियो है, जंहिंजे तहत सिनेमा घर, ब्यूटी पार्लर्स, शादी हाल्स, मज़ारूं, पार्क्स बंद रहंदा, जॾहिं त रांदियुनि जी सरगर्मियुनि ते बि पाबंदी बरकरार रहंदी। नोटिफिकेशन मूजिब सरकारी ऑफिसुनि जा वक्त मामूल मूजिब कया विया आहिनि। कारोबारी वक्त सुबह 6 वगे खां रात 8 वगे ताईं हूंदा, जॾहिं त सूबे में छंछर ऐं आचर ते कारोबार बंद रहंदो। ऑफिसुनि में मुलाजिमनि जी हाज़िरी 20% खां वधाए 50% कई वई है। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त होटल ऐं रेस्टोरेंट जे लाइ रात 12 वगे ताईं कारोबार जी इजाज़त हूंदी, जॾहिं त डान इन टेबल सर्विस ते पाबंदी बरकरार रहंदी। नोटिफिकेशन मूजिब हुकुमनामो 31 मई ताईं लागू हूंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।